वेलकम बैक नाज़रीन। हम खबर शामिल कंदासीं। सिंध में पानी की खोट बरक़रार है। मुख़्तलिफ़ शहरनि में मुज़ाहिरा किया विया आहिनि। वारह नसीराबाद ऐं ॿियनि शहरनि में पानी की खोट ख़िलाफ़ मुज़ाहिरा किया विया आहिनि। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त पानी खोट सबबि फ़सुल तबाह थी रहिया आहिनि। तव्हांखे ख़बर ॾियूं पिया, सिंध में पानी की खोट बरक़रार आहे। मुख़्तलिफ़ शहरनि में मुज़ाहिरा किया विया आहिनि। वारह नसीराबाद ऐं ॿियनि शहरनि में पानी की खोट ख़िलाफ़ मुज़ाहिरा किया विया आहिनि। तव्हांखे अपडेट कयूं पिया, सिंध में पानी की खोट बरक़रार आहे। मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा किया विया आहिनि। सिंध में पानी खोट बरक़रार आहे। मुख़्तलिफ़ शहरनि में मुज़ाहिरा किया विया आहिनि। वारह नसीराबाद ऐं ॿियनि शहरनि में पानी खोट ख़िलाफ़ मुज़ाहिरा किया विया। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त पानी खोट सबबि फ़सुल तबाह थी रहिया आहिनि। सिंध में पानी की खोट बरक़रार आहे। मुख़्तलिफ़ शहरनि में मुज़ाहिरा किया विया आहिनि। वारह नसीराबाद ऐं ॿियनि शहरनि में पानी खोट ख़िलाफ़ मुज़ाहिरा किया विया। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त पानी खोट सबबि फ़सुल तबाह थी रहिया आहिनि। तव्हांखे अपडेट कयूं पिया, सिंध में पानी खोट बरक़रार आहे। मुख़्तलिफ़ शहरनि में मुज़ाहिरा किया विया आहिनि। वारह नसीराबाद ऐं ॿियनि शहरनि में पानी खोट ख़िलाफ़ मुज़ाहिरा किया विया। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त पानी खोट सबबि फ़सुल तबाह थी रहिया आहिनि। तव्हांखे ख़बर ॾियूं पिया नाज़रीन, सिंध में पानी खोट बरक़रार आहे। मुख़्तलिफ़ शहरनि में मुज़ाहिरा किया विया आहिनि। वारह नसीराबाद ऐं ॿियनि शहरनि में पानी खोट ख़िलाफ़ मुज़ाहिरा किया विया। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त पानी खोट सबबि फ़सुल तबाह थी रहिया आहिनि। तव्हांखे ख़बर ॾियूं पिया, सिंध में पानी खोट बरक़रार आहे। मुख़्तलिफ़ शहरनि में मुज़ाहिरा किया विया आहिनि। वारह नसीराबाद ऐं ॿियनि शहरनि में पानी खोट ख़िलाफ़ मुज़ाहिरा किया विया। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त पानी खोट सबबि फ़सुल तबाह थी रहिया आहिनि। सिंध में पानी खोट बरक़रार आहे। मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा किया विया आहिनि। वारह नसीराबाद ऐं ॿियनि शहरनि में पानी खोट ख़िलाफ़ मुज़ाहिरा किया विया आहिनि। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त पानी खोट सबबि फ़सुल तबाह थी रहिया आहिनि। तव्हांखे अपडेट कयूं पिया, सिंध में पानी खोट बरक़रार आहे। मुख़्तलिफ़ शहरनि में मुज़ाहिरा किया विया आहिनि। वारह नसीराबाद ऐं ॿियनि शहरनि में पानी खोट ख़िलाफ़ मुज़ाहिरा किया विया आहिनि। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त पानी खोट सबबि फ़सुल तबाह थी रहिया आहिनि ऐं सुकी रहिया आहिनि। आबादगारनि जो चवणु आहे त खेनि माली नुक़सान जो ख़दशो आहे। सिंध में पानी खोट बरक़रार रही त मुख़्तलिफ़ शहरनि में मुज़ाहिरा किया विया आहिनि। वारह नसीराबाद ऐं ॿियनि शहरनि में पानी खोट ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरा किया विया आहिनि। सिंध में पानी खोट बरक़रार आहे। मुख़्तलिफ़ शहरनि में मुज़ाहिरा किया विया आहिनि। नसीराबाद मां तफ़सील मालूम कंदासीं। अला बख्श कुरैशी लाइन ते मौजूदु आहे। अला बख्श ॿुधाइजो त पानी जी खोट ख़िलाफ़ मुज़ाहिरो कयो वियो आहे, छा चवणु आहे आबादगारनि जो? जी बिल्कुल, अॼु नसीराबाद में पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद भुट्टो जे सॾ ते मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻवाननि पाणीअ जी खोट ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे, जंहिंजी अॻवानी एडवोकेट यूसुफ पतूजो, एडवोकेट इनायत तुनियो, माशूक फुलपोटो, ज़मीर मुगेरी ऐं ॿिया करे रहिया हुआ। हिननि एहतजाजी मुज़ाहिरो अर्थरवाह जी पुल खां शुरू कयो। अर्थरवाह जंहिंमां नसीराबाद तालुके खे पाणी मिलंदो आहे, अॼु उन में पाणी जी शदीद खोट आहे। उन पुल ते बि हिननि एहतजाज जी शुरूआति कई, जिते हिननि ख़िताब कयो ऐं उन में हिननि चयो त जेको पाणी जी खोट आहे उन्हनि में आबपाशी अमलो उन जो ज़िम्मेवारु आहे। आबपाशी वारो जेको सूबाई वज़ीर आहे सुहेल अनवर ख़्याल, उहो असांजे मसइलनि खे हल करण में दिलचस्पी नथो वठे ऐं पाणीअ जी खोट ख़तमु करण लाइ हू के जोगा उपाउ नथो वठे। हुननि इहो बि इल्ज़ाम हयो त 6000 एकड़ ज़रई ज़मीन आहे, उनखे आबाद करण लाइ बासर माण्हुनि आबपाशी खाते जे अमलदारनि सां मिली भगत करे असांजे इलाइक़े जी 90,000 एकड़ ज़मीन खे बंजर बनाइण जी साज़िश कई आहे ऐं असांजी 90,000 एकड़ ज़रई ज़मीन बंजर बणिजी रही आहे। पर आबपाशी अमलदार रुश्वत खां सवाइ को कमु करण लाइ तयारु कोन्हनि। हुननि चयो त असांजी ख्वावड़ शाख, मंगियो शाख, चिंजणी शाख, अर्थरवाह में पाणी जेका खोट आहे उहा अञा ताईं बरक़रार आहे। बेजारो सुकी रहियो आहे, माण्हू नलकनि था पाणी भरे ॿिजनि खे ॾियनि था जीअं ॿिज बची सघे, पर ॿिज सड़ी रहियो आहे। हिननि मुतालबो कयो त जेसीं ताईं पाणीअ जी खोट ख़तमु न कई वेंदी, असांजी शाखुनि में पाणी न वेंदो। नसीराबाद तालुके में ज़री पाणी जी खोट खे ख़तमु करण लाइ आबपाशी अमलदार आबपाशी जो वज़ीर खे सख़्तु उपाउ न वठंदो, तेसीं ताईं असांजो इहो एहतजाज जारी रहंदो। हिननि इहो बि अंदेशो ॾेखारियो त जेकॾहिं पाणीअ जी अञा बि हिननि खोट रखी त पोइ हिते थी सघे थो त सूरत हाल ख़राब जी थी वञे, बेरोज़गारी ऐं बदहाली जनम वठंदी। जी
ठीक है, अल्लाह बख्श, मेहरबानी तफ़सील ॼाणण लाइ।